अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशर टगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे पाकिस्तान पीनल कोड जो सेक्शन नंबर 216 जेको आहे धाड़ेलनि या फ़ौरन खे पनाह ॾियण जी सज़ा। जेको बि शख़्स ही ॼाणंदे या यकीन करण जो सबबु रखंदे त कुझु शख़्स फुर या धाड़ो हणण वारा आहिनि या ताज़ो ॾोह कयो अथनि, उन्हनि खे या मंझाइनि कंहिं हिक खे पनाह ॾे, अहिड़ी फुर या धाड़े जे ॾोह खे सवलो बनाए या उन्हनि खे या मंझाइनि कुझु शख़्सनि खे सज़ा खां बचाइण जो इरादो रखे, तंहिंखे सख़्तु पोरे सां सज़ा ॾिनी वेंदी जंहिंजो अरसो 7 सालनि ताईं थी सघे थो ऐं हू ॾंड जो बि हक़दार थींदो। वज़ाहत: हिन कलम जे मक़सद लाइ ही ॻाल्हि एॾी अहम न आहे त फुर या धाड़े जो इरादो या उहो अमल पाकिस्तान जे हदनि मंझि या परॾेह में कयो वियो हुजे। हिन जी कलम जी ख़ासि जेका हालत उहा आहे त हीउ हुकुम उन सूरत में लागू न थींदो जिते ॾोही खे पनाह संदसि मुड़ुस या ज़ाल ॾिनी हुजे। यानी जेकॾहिं मुड़ुस को ॾोह कयो आहे ऐं उनखे पनाह पंहिंजी ज़ाल ॾिए थी त उते ही कलम लागू न थींदो, ऐं जेकॾहिं ज़ाल को ॾोह कयो आहे ऐं ज़ाल खे पनाह संदसि मुड़ुस ॾिए थो त उते बि ही कलम लागू न थींदो।